अस्सलाम वालेकुम दोस्तों। मैं अब्दुल जब्बार। दोस्तों, एक ॾींहुं हिकु मुलाज़िम पंहिंजे कम ते न वियो, कंहिं जाइ ते नौकरी कंदो हुयो। जॾहिं उन ॾिठो मालिक त हीउ मुंहिंजो मुलाज़िम आहे ऐं हीउ कम ते न पहुतो अॼु, त हुन छा कयो त हिन सोचियो त हुन वटि मजबूरी हूंदी का अहिड़ी, या हुनखे मां पघार घटि थो ॾियां, हू तॾहिं न आयो आहे। हुन माण्हूअ हुन जी पघार ऑटोमेटिक वधाए छॾी। उन जी ख़बर उन मुलाज़िम ताईं न पहुती। जंहिं ॾींहुं हुनखे पघार ॾिनई त पघार डबल हुई। हू बिस्मिल्लाह करे खयूं हलियो वियो। कुझु टाइम गुज़रण बाद वरी उन मुलाज़िम छुटी कई त मालिक खे थोरो गुस्सो बि आयो ऐं उन सोचियो त पहिरियां हिन छुटी कई त मां हिन जी पघार वधाई, हाणे हिन छुटी कई आहे, हाणे हिन खे सज़ा ॾियां त हिन जी पघार वरी घटि कयां। जॾहिं पघार जो टाइम आयो त हुन पघार हुनखे घटि करे ॾिनी। हुन बिस्मिल्लाह करे खीसे में रखी हलियो वियो। ॿिए ॾींहुं जॾहिं वापसी आयो त उन मालिक हुन खां पुछियो त मूं तोखे पघार वधाए ॾिनी त बि तो कुझु न चयो, शुक्रियो अदा न कयो, ऐं हाणे जॾहिं मां तोखे पघार घटि ॾिनी त बि तूं नाराज़ न थिए, का ॻाल्हि मूंसां न कई। त हुन पंहिंजे मालिक खे चयो, जंहिं ॾींहुं तूं मूंखे पघार वधाए ॾिनी हुई उन ॾींहुं मूं छुटी कई त मुंहिंजे घर न्याणी जी औलाद पैदा थी हुई। जॾहिं मूं पघार ॾिठी त पघार डबल हुई। मूं सोचियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, न्याणी पंहिंजो बख़्तु खणी आई आहे। ऐं जॾहिं ॿी मूं मोकल कई त उन टाइम मुंहिंजी अमड़ वफ़ात करे वई हुई ऐं तव्हां मूंखे पघार घटि ॾिनी। मूं सोचियो जेको अमड़ जो हिसो हुयो पंहिंजो खणी वई। पोइ मां इहो ई सोचियो त जेका रिज़्क़ रोज़ी मुंहिंजे रब जे हथ में आहे त मां कंहिं ॿिए सां शिकवा शिकायत छो कयां। इन जे करे मूं न तव्हां सां शिकवा कई, न शिकायत कई। दोस्तो, रिज़्क़ रोज़ी मुंहिंजे रब जे हथ में आहे, मुंहिंजे अलाह जे हथ में आहे। असां केतिरी बि महिनत कयूं, केतिरी बि जाखोड़ कयूं, पर जेका रब जे तरफ़ां लिखियल हूंदी उहा ई असांखे मिलंदी। हीअ वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर लाज़मी कंदा। अॻिले वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।